हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। اللهم رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين يتلون كتاب الله وأقاموا الصلاة سبحان الله وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية يرجون سرا وعلانية يرجون تجارة لن تبور ليوفيهم أجورهم ويزيدهم من فضله إنه غفور شكور. آمنت بالله صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الرؤوف الرحيم. سبحان الله. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين. रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाज़ भी कादरी. अर्शन मथे अरबी वयो बलगलो लाभ कमाली सारो जहां रोशन थियो कशफत जा बिजमाली. सोनू नबी सबादते हसनत जमी खिसाली मोमिन मिड़ई दिल सा पढ़ो सल्लू अलैहि वाली. सल्ले वसल्लिम वबारिक अला सय्यिदना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मवाना व मलागना व मलजना मुहम्मद वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लम.
बुजुर्गान इस्लाम, अवीर भाइरो, प्यारी जमात सगोरी, अवाजे खिदमत में मुआजिज गुनाहगार अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे कुरान करीम मां एक आयत सगोरी तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम में आयत सगोरी जो लफ्जी तर्जुमो चंद जरूरी मसाइल बिलखुसूस कुरान करीम जो बरकतूं, सुभान अल्लाह, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो रहमतूं, औलियाए किराम जो शफकतूं आवाजे खिदमत में पेश करने जो इरादो आहे। सुभान अल्लाह। ऐं आखिर में दुआ पिनदा से रब्बुल आलमीन जे बारगाह अर्शे पनाह मां, सुभान अल्लाह, मौलाए करीम असांजा अॻियां पोयां गुनाह माफ़ फरमा। सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन आसमान ऐं ज़मीन जे आफ़तुनि ऐं मुसीबतुनि खां पनाह ॾे। सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब अरबी लबीब हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं महबूब जे असहाबन आल बेतन सगोरन उलमा औलिया सुलहा, सुभान अल्लाह, मौलाए करीम उन्हनि जी बि सही ऐं सच्ची मोहब्बत नसीब फरमा। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवार। अजीज भाइरो, दुनिया जो कानून आहे इंसान कोशिश कंदो आहे त मां हमेशा नफ़े में हुजां, नुक़सान में न हुजां। ॻाल्हायो, सही ॻाल्हायो। जे वीचारो मज़दूरी करे, हर रुकाए, कीन वहाए, कोडर हलाए, पर ख़ाश या हूंदी दस्त रब मुंहिंजा मूंखे इन में नफ़ो ॾिजां। जे मज़दूर आहे त उहो पंहिंजे बचनि जे लाइ रोज़ी कमाए थो, नियत अथसि त इन मां मूंखे नफ़ो मिले। अवीर भाउ ॾिसंदा आहियो, अवी असीं त नंढे दर्जे जा आहियूं, पर वॾा जिनखे हज़ारे लखे एकड़ ज़मीनूं हूंदियूं आहिनि, कारखाना, बिल्डिंगूं, उन्हनि जी बि इहा ख़्वाहिश हूंदी आहे त अञा असांजो नफ़ो वधे। डॉक्टर, ऑफिसर, अवीर भाउ, दुनिया जा मज़दूर, दुनिया जा हारी, दुनिया जो हर इंसान इहो चाहे थो त मूंखे दुनिया में नफ़ो थिए। अवीर भाउ, इंसान वीचारो जेको कम करे थो उन जा ॿई पहलू आहिनि। इंसान खे नफ़ो भी थींदो आहे, नुक़सान भी थींदो आहे। कॾहिं वापारी लख करोड़ कमाइनि, कॾहिं किरी पवनि, सटिजी पवनि। कॾहिं कॾहिं जेको आहे सो इंसान नफ़े जे बजाय नुक़सान भी जेको आहे सो वापार में खणंदो आहे। बाक़ी आहे ज़ाहिरी रुगो नफ़ो, उहो आहे व्याज। कुरान चयो आहे वहल्लल्लाहुल बैअ वहर्रम रिबा, अल्लाह ताला तव्हांजे लाइ वापार हलाल कयो आहे, व्याज हराम कयो आहे। हाणे त वाणिया ठहियो मुस्लमान, वाणियुनि खे बि मारे।
पर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था त ज़ियाद जो घट में घट गुनाह एतिरो आहे ॼण मां सां काबे में 70 दफ़ा ज़िना कई। मुझी गाल समझो था ने या खणी मुबा है न करे मुझो मौजू ना है पर ये अच्छी भैया गाल से ने में आके बुधाया तो अजीज भा ही व्यापार है दुनिया जा जिनमें कूड़ गानाए तो व्यापार मिले नफो मिले, जिनमें ठगियूं करे तो नफो मिले, जिनमें धोखो करे व्यापार में शय में खोट करे मिट्टी मिलाए पानी मिलाए तदे नफो मिले। पर रब्बुल आलमीन कुरान में एकड़े अहड़े व्यापार जो दस थो दे जिनमें नुकसान आहे ही कोन रुगो नफो ही नफो। अल्लाह साईं जल शानहू उन्हें व्यापार जो भी जिक्र थो करे, उन्हें नफे जो भी जिक्र थो करे। रब्बुल आलमीन उन्हें व्यापारी जो निशानियों बयान थो करे। अवा कोशिश कर दो खुदा करे तो शल उन्हें व्यापार में मां हुजो ये पर जे ना आयो तो वो कोशिश कयो वो निशानियों पाण में पैदा करियो ऐं उन ते मुतवज्जे थियो और रब्बुल आलमीन कंदो त हमेशा नफे ही नफे। व्यापार कहिड़ो आहे, व्यापारी कहिड़ाइनि उन्हें व्यापारनि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि ऐं वो नफो कहिड़ो आहे जंहिं नफे में सदाई नफो ही नफो हुजे। बुधाया कुरान करीम बुधंदो त पोइ बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु वसल्लम व बारिक अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व आले बैतिही व बारिक व सल्लम अलैहि तस्लीमा। सुभान अल्लाह। अल्लाह से इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो इन्नल लज़ीना यतलून किताबल्लाह व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजून तिजारतन लन तबूर। सुभान अल्लाह। लियुवफ़्फ़ियहुम उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इन्नहू गफ़ूरुन शकूर। रब्बुल आलमीन फरमाए थो तहकीक बिना शक शुबे दे ये गाल आए अल्लाह जी फरमाए थो जेके शख्स मां रब्बुल आलमीन जे कुरान जी तिलावत कन था अदा केर ये उन्हें व्यापारनि जी पहिरीं निशानी आहे जिनखे नुक़सान न थींदो। अल्लाह ताला फरमाए थो उहे शख्स जेके सुबुह ऐं शाम रात ऐं ॾींहुं उथंदे वेहंदे गर्मी सर्दी में मां रब्बुल आलमीन जे कुरान जूं लोलियूं था ॾियनि, कुरान जी तिलावत था कनि, कुरान खे पढ़नि ऐं पढ़ाइनि था। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाद भी कादरी। अदा अवाब अॼु कुरान जे पढ़ण जे लाइ आया आहियो, कुरान जे ॿुधण जे लाइ आया आहियो।
कुरान करीम जूं रहमतूं असां झोलियूं भरण आया आहियो अजो तैन अजो की महफिल जे लाइ इन हिकिड़े ई लफ़्ज़ ते ॻाल्हायूं तव्हांखे अॼु केतिरो नफ़ो मिलंदो आओ न नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुझो दिल पर मुस्तफा तो फरमाए छा तो फरमाए या मलाइकती अनज़िलू मिनस समाए लल अर्द फसीरू फी जवान बिल अर्द फइज़ा रअयतुम तालिल कुरान फक्तबू इस्महु व इस्म अबी। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था हर रात अल्लाह ताला ऐलान फरमाई दो आसमान में ए मुझा मलाइको अज ज़मीन ते लही वञो आसमान छॾियो ज़मीन ते वञी चक्कर लॻायो सोन जा कलम ऐं चांदीअ जा फरा खणी ज़मीन ते वञी फिरो मुंहिंजा मौला छाजे लाइ रब्बुल आलमीन फरमाए थो वञी ॾिसो ज़मीन ते आहे को क़ुरान जो पढ़ंदड़ क़ुरान जो ॿुधंदड़ जो ॿुधाईंदड़ उन जो उन जे पीउ माउ जो नालो लिखी मां रब जे दरबार में खणी अचो। नारे तकबीर अल्लाह अकबर रिसालत या रसूल अल्लाह ताकीद या नबी मुजाहिद भा तेरे तवज्जो कजा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था वो मलाइका लही था सुभान अल्लाह अदा के मलाइका लही था मलाइका जॾहिं ईंदा चक्कर लगाईंदा के माण्हू शराबन में के नशन में के रागन में के गायन में के ज़िनाउन में के बुछड़ाई में के सजी सजी रात जुआ में पत्ते में के ये गाफिल पंजी पंजी जाए ते पर रब्बुल आलमीन हलंदे हलंदे अहिड़ी जाए ते ईंदा जिते क़ुरान जी महफिल हूंदी क़ुरान जी महफिल आहे न ओ हिन महफिल में मिठो मुस्तफा तो फरमाए त ईंदा ऐं 5 न 10 न 500 न कोड़ल फ़कीर 1000 न 5000 न 10000 न मिठो मुस्तफा तो फरमाए इने महफिल खां वठी आसमान ताईं रब्बुल आलमीन जे मलाइकनि जूं कतारूं हूंदियूं सुभान अल्लाह ओ अवां खे गोले पोठे वारा कसुद कान लॻंदी लॻंदी हाँ तो समझा दो अवाजे गोठ के कार ते फिरियो आया गाड़ीअ ते त हले केतिरा मिंट लॻी विया ये ऐं माण्हू एतिरा आया आहियो से बि सम्झा थो लॻे मुंहिंजे वाइद ॿुधण जे लाइ परे परे खां वीचारा आया पर यार जे घरनि में वेठा आहियो जेके मुंहिंजूं मारूं भेनरूं घरनि में आहिनि इंसान घरनि में आहिनि हेॾे नथा अची सघनि उते अदब सां वेही ॿुधण त रब जा मलाइका उन्हनि ते बि नाज़िल थींदा मुजाहिद भाउ हाणे नबी ने फरमाए तो वे मलाइका जी अल्लाह ता त जोक दर जोक कतारूं हूंदियूं उन्हनि जो सिलसिलो ज़मीन खां वठी आसमान ताईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो छा जे कंदा जॾहिं लही ईंदा महफ़िल में ईंदा क़ुरान वारनि खे ॾिसंदा त पोइ मिठो मोहम्मद तो फरमाए तो अल्लाह दुआ छा घुरंदा
कुरान मां ॿुधायां रब्बना वसअत कुल्ल शैइन रहमतन व इल्मा फग़फिर लिल्लज़ीन ताबू वत्तबऊ सबीलक वक़िहिम अज़ाबल जहीम। कुरान ॿुधायां ऐं ॾाढो ख़तर जुमे ते बि बिजली न हुई राति वाइज़ कल्ह ॾींहं जो वाइज़ कल्ह राति वाइज़ सुभाणे ॾींहं जो वाइज़ सुभाणे राति मिठाणियुनि में वाइज़ मुंहिंजा अज़ीज़ भाउ पर मिठे मोहम्मद जी जॾहिं तारीफ़ कंदा आहियूं त रब जो कसम आहे थक लही तव्हांखे उहा चिणक पैदा न थी आहे न अवां मुंहिंजा अज़ीज़ भाउ अञा मुंहिंजे दिलबर सां दिलि लाती कान्हे जे अवां जो नातो मिठे मुस्तफा सां गंढियल हुजे हा मुंहिंजे दिलबर सां मुंहिंजे दामन में मुंहिंजा हथ हुजनि हा अव्हांखे इश्क जी मोहब्बत जी हिकिड़ी सुर्की मिले हा त सिर बच्चा जान माल घर वारियूं घर ये सब मुझे दिलबर मोहम्मद जे नाले तां खोड़ करे छॾियो सैयद भिटाई तो फरमाए त हिकिड़े दफ़ा सोणीअ खे साहिर ने ताना छा चयऊंसि में काए थी पए मता तुंहिंजो मुड़ुस दम जागी पे तुंहिंजी बेइज़ती थी पए इज़त लुड़ी वञई पोइ छा हासिल कई जवाब ॾिनई कारी रात कुनन में आए कायार संदो कम उन्हनि हूअं चयो सोणी थी सियाणी तुंहिंजो दरिया में थई दम कारी रात कुनन में तुंहिंजो कहिड़ो आहे कम मतां जागई दम त पुछनी पाड़े वारियूं सोणी जवाब थीजे पुछी पाड़े वारियूं मूंखे को कंदो दम कारी रात कुनन में आहे कायारन संदो कम ही हडो ऐं चम मुंहिंजो घोरियो मोब में हार हिन जो मेहार दुनिया वारो मेहार सोहणी वारो मेहार मुंहिंजा अज़ीज़ भाउ तुंहिंजो ऐं मुंहिंजो मेहार नबीअनि जो सरदार उम्मत जो पगदार मिठो मोहम्मद करीम आहे आओ कि न अज़ीज़ भाउ तो ॻाल्हि पे ॿुधायमि न त मलाइक लही ईंदा पोइ हथ खणी दुआऊं घुरंदा क़ुरान ॿुधायो मां मुंहिंजा करीम रब जेके क़ुरान जे पढ़ण जे लाइ क़ुरान जे ॿुधण जे लाइ क़ुरान जे ॿुधाइण जे लाइ मुंहिंजा मालिक मिठा आहिनि सभिनी जा गुनाह बख़्श फरमा आमीन अल्लाह बख़्शे छॾींदो न पर सिर्फ़ एसि ताईं न वरी अॻिते दुआ करो सुभान अल्लाह कुरान ॿुधायांव रब्बना वादखिलहुम जन्नात अदन लती वातहुम वमन सलह मिन आबाइहिम वअज़वाजिहिम वज़ुर्रियातिहिम इन्नक अंतल अज़ीज़ुल हकीम जावेद भी मोराई शानवाद भी कादरी मोराए करीम इनजा गुनाह त बख्श कर पर इनखे जन्नत में भी दाखिल कर ये न इनजे पीमा खे भी जन्नत में दाखिल कर मुंहिंजा मोरा घर वारियूं घर में छॾे आया
निडरू फिटाए आया इनजे घर वारनि खे बि जन्नत में दाख़िल कर वॾा मालिक छा इनजे औलाद खे बि जन्नत में दाख़िल कर तूं अज़ीज़ ऐं हकीम साईं दोफ़ा हिकिड़ा मलाइका दुआऊं घुरंदा ॿिया आमीन आमीन चवंदा तव्हांजो महफ़िल पूरी थींदी पोइ मलाइका नाला लिखी करे पुनल रब जे दरबार में पहुची वेंदा सुभान अल्लाह थका त कोन आयो बटड़े अचो था इहे बि कॾहिं को मोलीअ जे दरवाज़े ते ई न अचो हे क़ुरान करीम उनजी महफ़िल जॾहिं जारी ऐं सारी रहंदी त ख़ुदा पाक जो कसम आहे मलाइक रहमत जा लहंदा नबी वेंदो फरमाए जॾहिं महफ़िल पूरी थींदी त मलाइक मोटंदा केर मोटंदा मुंहिंजा मौला फलाणो आयो फलाणो आयो फलाणो आयो नाला वठंदा वेंदा अल्लाह फरमाईंदो मलाइको तव्हां शाहिद थियो मां इन्हनि खे बख़्शो मां इन्हनि खे जन्नती करे छॾियो कद गफ़रतु लहुम इहे बख़्शजी विया त मलाइक चवंदा मुंहिंजा मौला ओ फलाणो माण्हू जेको आयो उनखे नाले मिठे सां कमु हुयो वाइज़ जे लाइ न मोहम्मद रमज़ान अपने में उनजो कमु हुयो साईं हाफ़िज़ साहब में उनजो कमु हुयो वाइज़ जे लाइ क़ुरान जे लाइ आयो ई कोन पर मजबूर हुयो हू वाइज़ में हुया क़ुरान पे पढ़ियाऊं ऐं ॿुधाऊं वेठो रहियो भला उन लाइ कहिड़ो फ़ैसिलो आहे रब जो फरमाए इहो इन जमात में आयो त मां इनखे बि बख़्शे छॾियो अदा कस अथव ॻाल्हायो अथव तॾहिं तो रब चवे इन्नल्लज़ीना यतलून किताबल्लाह तहक़ीक़ उहे शख़्स जेके सुबुह शाम रात ॾींहुं गर्मी सर्दी में क़ुरान जी तिलावत कनि था रब थो फरमाए अहिड़ा वापारी आहिनि जिन खे नुक़सान न रुॻो नफ़ो ई नफ़ो हूंदो बसि मुस्लमाननि क़ुरान खे छॾे ॾिनो अबाहो न ॻाल्हायो छॾे ॾिनऊं जे वाइज़ हुजे आज हिते वाइज़ आहे तव्हीं केतिरा आहियो तव्हां पाण फ़ैसिलो करियो पर जे अॼु राति हिन ॻोठ में ॻाइणो हुजे हा त ही बिलात दॿ झले हा ॻाल्हायो नथा न हेॾे तवजह कजा ओदा अखियूं खोल हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं बि ईंदो जो तोखे रब्बुल आलमीन जे दरबार में हलणो पवंदो मौत मथां रहंदी रहंदी पीउ आलाप कंदो भाउर उछंगारूं ॾींदा साल पार कढंदी रहंदी बच्चा नेरनि मां नीर वहाईंदा रहंदा पर रब ॾिसे थो इहो सकरात जो टाइम हूंदो आसमान जे दोॾा निकितल हूंदा पिनियूं पिनीअ ते चढ़ियल हूंदियूं गरगरा हूंदा नबी थींदो फरमाए त सकरात वारे खे एॾी उञ लॻंदी आहे जो 7 दरिया हुनखे पाणीअ जा प्यार त बि हुनजी उञ न लहे जावेद भी मोराई शानवार भी कादरी पोइ कमींद मां छॾाईंदे भाउ छॾाईंदे अबो छॾाईंदे ज़ाल बनियूं वनियूं छॾाईंदे यार दोस्त छॾाईंदे कॾहिं बि न केर छॾाईंदे क़ुरान कमींदे निमाज़ कमींदे रोज़ो कमींदे हज ज़कात कमींदे पर अज़ीज़ भाउ जे अञा बि वॾो गुनहगार आहीं त मुंहिंजो दिलबर मदीने वारो मोहम्मद कमींदे सुभान अल्लाह
समझ में आयो है मुझादी बा उते बन्यूं न उते माल न औलाद न ईमान पर जिन सा प्यार से ये टीवियों गण विसियार दुहली दुहलार मंगलहार ये भी कम नहीं दे उते कमी दे मदीने वारो मोहम्मद कदे पूरो इन शइ ते सोचो अथव अबा अवां जो न निकाह थींदो आहे त करे दोल वारे खे वठी आया त हली निकाह पढ़ न चावी वठी ईंदा आहियो न कोन वठी ईंदा आहियो भला निकाह ठहियो ॿार ॼमी पियो हाणे हुनजे कन में चवणो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशहदु अन्ना इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह गायने खे वठी आए त जलाल चा ॿिया तूं हली पां गॾी से वठी आयो कॾहिं पीवणे खे वठी आयो कॾहिं ॿिए फनकार खे वठी आयो भला अॻिते था अञा बटड़े ॾींहं गुज़रिया जिंदगी हली वई सकरात जो टाइम कॾहिं दुल वारे खे ॻाइण वारे खे न वठी आए यार बाबे खे सकरात गरगरा अथसि दोदा फाटल अथसि साह नथो निकिरेसि महिरबानी करे हल ॾाढो शौक़ीन हुयो ॿ टे दुल जा ॾोका ॿुधाई त साह निकिरी पएसि कॾहिं कयो अथव ईअं ॻाल्हायो नथा कॾहिं ईअं कयव कॾहिं बि न जॾहिं अहिड़ी हालत ईंदी आहे त पोइ केॾे वेंदा आहियो क़ुरान ॾे क़ुरान ॾे क़ुरान वारनि ॾे क़ुरान जे पढ़ण वारनि ॾे क़ुरान जे लोलनि ॾियण वारे ॾे छो त मिठो मुस्तफा फरमाए जॾहिं सकरात में साह न निकिरे क़ुरान जो हाफ़िज़ या आलिम क़ुरान जी तिलावत करण वारो यासीन पढ़े अञा हू चवंदो आहे यासीन रब फरमाईंदो आहे ओ इज़राइल चंबो ढरो करीस साह सवलो कढीस छो त हिन जे कननि में मिठे मोहम्मद जो क़ुरान पहुची वियो आहे सुभान अल्लाह ॼमी त क़ुरान मरी त क़ुरान शादियूं करी या ग़मियूं अज़ीज़ भाउ वरसियूं मल्हाइण पोइ क़ुरान विसरी वञे शादियुनि में दुल शादियुनि में ॻाइण शादियुनि में वीसीआर डिशेंटी न हलाए करी कभी फिल्मूं ॾेखारे माण्हुनि खे पुछड़ाई वारियूं मूंखे ॿुधाए त मिठे मोहम्मद जे या कहिड़ो कंदो खणंदे मूं पे अव्हांखे ॿुधायो त पहिरीं निशानी वापारनि जी आहे क़ुरान जी तिलावत आओ न अवी क़ुरान पढ़ंदो जे ज़िंदगी विञाए छॾियव त पंहिंजे बचनि खे पढ़ायो न्याणियुनि खे पढ़ायो घर वारनि खे पढ़ायो नंढड़ा ॿारनि खे क़ुरान पढ़ायो मुंहिंजो दिलबर मुस्तफा थो फरमाए जंहिंजो बच्चो सगीर क़ुरान जी पहिरीं आयत बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे जो पीमा मरी वियो जहन्नम में आहे पर उन जी क़बर बि जन्नत बनायो जो उन जो बच्चो क़ुरान जी तिलावत थो करे हाणे तोखे क़ुरान यादि न तुंहिंजे बच्चनि खे क़ुरान यादि न मुंहिंजे माउरनि ऐं भेनरुनि खे बि जेकॾहिं सुबुह जो पुटु स्कूल न वेंदो त मानी बंद पीउ खे तव्हां शिकायत पर जे उहो बच्चो क़ुरान जे पढ़ण जे लाइ न वेंदो त हुनखे का अहमियत ई भला सही ॻाल्हि आहे बस अहिड़ियूं माउरूं दुनिया ते गुज़रियूं आहिनि ख़ुदा जो कसम आहे जन क़ुरान खां सवाइ ॿियो लफ़्ज़ ई कोन
बुधाया मैं कोड वारो बात बुधाया मैं वो मूसा का जिक्र शरीफ पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह ज़ाहिर है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी क़ल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाहु नूर मुहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह अदा थका कोन आयो अदी दफा एडी तवज्जो कजा मां जो त एडी औरत दी गाल तो बुधाए मिठे मोहम्मद जे उम्मत मां या कुरान का सवाइ कने गालायो ही कोन को अब्दुल्लाह नालो थस वासती सदींदा थस चवे तो हज शरीफ पढ़ने जो आया मदीने खां मक्के आयो आया सुभान अल्लाह किथा आयो आया बाध्या चो मदीने कोन हलंदे हलंदे तो बाध्या चो किथा दुआ गुर करी मौला मदीनू दिखार पोए भली मार लहने उजागा यखने जाना दिल खोले पढ़ो मौला मदीनू दिखार पोए भली मार लहने उजागा यखने ये तो बताओ शहर मदीना कैसा है मदीने में आयो किथा चलो मदीने में आयो मक्के पाक में आयो जरे तो हज पढ़ियाई ते तो हज पढ़ी काबे जे दरवाजे पे आयो हिकड़ी औरत चोडी जे चंड जड़ी सोहणिया पर्देदारा वेठिया काबे जे दर ते पर गाए नथी निहारे नथी बेपर्दा न लादा नथी गाए ओ जेके रेडियो टीवी में गाना ईंदा आहिनि उहे नथी गाए कंधु हेठि संदसि रब जे क़ुरान जी तिलावत थी करे मारूं अहिड़ियूं पैदा थींदियूं त पोइ पुट दस्तगीर जहिड़ा पैदा थींदा पर जे माउ जो ई मुंहुं कारो हूंदो ऐं उहा ई ने टीवीनि वीसीआर में इहे पुछड़ाइण जे पुठियां हूंदी त पुट हरामी पैदा थींदा अबा जहिड़ी ज़मीन बिज अहिड़ो सल्लो अहिड़ो आओ न हे माण्हू जेके अथव इहे ज़मीनूं आहिनि ومن يضلل فلا هادي له इमाम जो गुलाम सोचे कुरान माई थी पढ़े कुरान अम्मा थी पढ़े कुरान जूं लोलियूं हा थी दे
ऐं मां वरी सम्झां थो त क़ुरान या छा लाइ थी पढ़े। अब मां खाए त क़ुरान जी पढ़ा सॼो ॾींहुं पियो भेड़ा ॾियां तव्हांखे ख़बर पवंदी त छा माना त छा लाइ थो पढ़े। छो त क़ुरान सां ॻंढियल आहियो, क़ुरान सां दिलि न अथव, क़ुरान सां प्यार न अथव। हे मुस्तफा जा ग़ुलाम हुया, हिनखे क़ुरान सां प्यार हुयो। चई त मां सम्झी वियुसि त हीअ माई हज में पंहिंजनि खां भुलिजी वई आहे। पुछो मां कोन ईअं पाण फ़ैसिलो कयुमि। हाणे वेझो आयो आहियां, पुछां थो मुंहिंजी अम्मा ईरानी अफ़गानी ॿोली में न, फ्रांसीसी ॿोली में न, छा चयईं क़ुरान। मां थो चवां त नालो छा अथई, उहो वरी क़ुरान। वज़कुर फिल किताब मरियम इज़ इंतबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया। दिल ठणे वध क़ुरान पढ़ा। मां सम्झो त हिन जो नालो बीबी मरियम आहे। वरी मां पुछोमांसि, अम्मा औलाद अथई या बिना औलाद जे आहीं। वरी क़ुरान छा पढ़ियईं, चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। वालिदात युरदिन औलादहुन्न हौलैन कामिलैन। असां क़ुरान आहे, सूरह बक़रा आहे। साईं तो फरमाए क़ुरान पढ़ियाई ओ बचड़ा माण्हू पंहिंजे ॿारनि खे 2 साल खीर पीआरींदियूं आहिनि। मां बि मां आहियां, सम्झुम त औलाद अथसि। सुभान अल्लाह। क़ुरान पढ़े अहिड़ो सुवाल कयांसि जो जवाब क़ुरान मां न ॾेई सघे। ख़बर त पए त माई आहे केर। मां चयोमांसि त मुंहिंजे औलाद अथई त पुट या न्याणियूं। वरी अॻिते ॾिसो, जे पुट त घणा न्याणियूं त घणियूं। वरी अञा अॻिते जे पुट त उन्हनि जा नाला ॿुधाए, जे न्याणियूं अथई त उन्हनि जा बि नाला ॿुधाए। तवजह कजो मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ, मदीने वारे जा दीवाना, आशिक मुस्तफा जा कलम मिठे मोहम्मद ते पढ़ियो अथई। तूं बि पंहिंजे बचन ॾे निहार ऐं हीअ तारीख़ बि ॿुधंदो वञ। मव इसहाक रब्बक अलीमुन हकीम। ॿुधाएं त न्याणियूं कोन अथनि, पुट अथनि। हिकिड़े जो नालो याकूब, ॿिए जो नालो इब्राहिम, ॿिए जो नालो छा। वॾी ॻाल्हि, ओ मुंहिंजी अम्मा भला आई किथां आई, मुल्क जो नालो ॿुधा। मां चयो जे मुल्क जो नालो त क़ुरान में लिखियल कोन हूंदो। वरी क़ुरान पढ़े थकिजी पिया आहियो। सुभान अल्लाह। छा पढ़ियईं, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। सुभान अल्लाह। अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। सुभान अल्लाह। ॿुधायां मां बैतुल मुक़द्दस खां आई आहियां, शाम खां आई आहियां, मस्जिद अक़सा खां आई आहियां।
मां चवांस त मां ख़बर न आहे मानी खाधी थई अलाई न भला मानी खाराए त क़ुरान पढ़ियई या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम समझम त रोज़ेदार आहे जॾहिं रोज़ो त मानीअ जी ज़रूरत कान्हे अम्मा भला उठ काए पिया नाची दे तोखे सवार कया कजाए में घर वठी छॾे चे हलन जे त वरी क़ुरान पढ़े वमा तफालू मिन खैरि यालमुल्लाह अमी नेकीअ जो कम कयो था त रब उन जो सवाब तव्हांखे ॾींदो ॼाणे थो मां उठ काए आयुसि वेठी आहे उन जे मथां बैतुल मुक़द्दस ताईं 200 सुवाल कया मांस पर रब जो कसम आहे मुंहिंजे ज़बान मां सुवाल निकिरे त हुन जे ज़बान ते क़ुरान चालू अब्बा अथव चाड़ो कुझु न अभी ये न कंदो कंदो बच्चन खे क़ुरान पढ़ाईंदो न्याणियुनि खे क़ुरान पढ़ाईंदो घर वारनि खे क़ुरान पढ़ाईंदो हेॾे तवजह कजो अम्मा जी घर पहुती किथे आख़िरी मुंहिंजो सुवाल थो कयां जवाब न ॾींदी कहिड़ो अम्मा हाणे मूंखे मालड़ी खाराए पर गोश्त सां भलो ताम हुजे फौरन मां सम्झो घर न ॾींदमि नो सां ॻाल्हाईंदी पुट सां कंहिं ॿिए सां पोटे सां सॾु कंदी हुनखे मानी खारायो पर ख़ुदा जो कसम आहे जीअं अंगण ते लथी तरह देर जे ज़बान ते क़ुरान हुयो छा पढ़ियई फबअसू अहदकुम बिवरक़कुम हाज़िही इलल मदीनत फलयंज़ुर अय्युहा अलका तआमा साहब पंद्रूसी पारवा का सूरत आहे लथी क़ुरान पढ़ियई ओ मुंहिंजा बचड़ा हेॾे अचो हे जवान मूंखे खणी आयो आहे मके मदीने खां आयो आहे अमा मां हिकिड़ो शहर में वञे बाज़ार मां हिन जे लाइ गोश्त भलो ताम वठी अचे हिनखे खारायूं इज़त वारो महिमान पुट हुन जो ॿाहिरि निकितो पाण वुज़ू कयई मुसले ते वेही क़ुरान जूं लोलियूं ॾिनई नफ़िल पढ़ियई जॾहिं सिर सजदे में होसि मां निहारियो कलमू शरीफ पई पढ़े रूह कब्ज़ थी वियुसि चए पई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह माता डोडू खोजी पियुसि अल्लाह हेड़ो माण्हू चल तो हजो वियो जनाज़ो नमाज उनजे कफन दफन में शरीक थियुसि जो हिनखे कब्र में लाथाऊं पुट पोटा भार भाणेजा मोटी आया मगर मां कब्र ते वेही रहियो आहियां पर रब जो कसम आहे अञा 5 मिंट कोन गुज़रिया त मुंहिंजी अम्मा क़ुरान कब्र मां पई पढ़े हुन जूं लोलियूं मां ॿुधां पियो छा पई पढ़े ॿुधो मांस यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम तंज़ील अज़ीज़िर रहीम सुभान अल्लाह पढ़े पई मुंहिंजा वार कंडार जन पिया मुंहिंजी दिलि दहदह पई करे अखियुनि मां आब वही आयो ओ मुंहिंजी अम्मा
कबर में कुरान पई पढ़े कबर में मानू मरी विंदो आए गालाइंदो ही कोने मो छुटो अंदरा दी गालाए मुजा पुटन मर्द मर्दूद आहिनि जेके मिठे मोहम्मद जा उम्मती कुरान पढ़ंदा आहिनि से कबर में भी जेरा हूंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे गौसिया अदा कुरान में बरकत आए कि न नफो आए कि न कुरान पढ़ंदे कि न कुरान पढ़ंदे त क़यामत ताईं आबाद वारा दावत वारा अचण वारा तुंहिंजो नसीब भलो आहे कुरान जी महफ़िल में आयो आहीं रुगो ये कुरान जी महफ़िल कान्हे पर मुंहिंजो ईमान आहे त हिते मदीने वारो मोहम्मद बि आयो आहे कदर कोने बिलाइलो फरमाया अची जे कार ओ मुसारी दे सुपरी तेरे दरिया पिंपड़ियूं हंध विछाया वार साजन सब जमार में गोली थी गुजारियां बेंदो फरमाए त घर मिठड़ो मोहम्मद जेते थिए मेहमान त ताणे तनूरन विच में पेरी धरिया पाण उंद पे कन सूधो पाण सिर घर घोरिया घोट मोहम्मद अज हलिया घर छड़िया बचड़ा छड़िया न्याणियों घर में छड़िया जे बुरो बुराई खां बाज़ा अखिल मां निंड कढ हे पोई रात हाणे थियण वारी आहे अल्लाह वारा हिन टाइम ते उथंदा आहिनि पंहिंजे पुनर रब खे रिझाईंदा आहिनि हे ख़ुदा जे रहमत जे दरिया जूं छोलियूं अथई ईंदे त ईमान जूं झोलियूं भरे ॾींदे सही ॻाल्हि आहे कि न ख़ुदा जी रहमत आहे हिकिड़े शाइर चयो पर ॾाढा सुभान अल्लाह चयो ख़ुदा शाइर थो चए ओ बेहद बख़्शिश जा लखे बाब खुलिया जेके जाॻिया तन खे दाज मिलिया घर पढ़ाई बेहद बख़्शिश जा लखे बाब खुलिया ओ जेके जाॻिया तन खे दाज मिलिया तुन तलब कई या इनाम हलिया तुन तलब कई या इनाम हलिया ओ सुते सजर विया कल कान पई अजूं रात असर मखन लात लई बोली बाजारी कुर्बन वारी कही अजूं रात असर वक्त थई मोटिया बाज़ा बाज़ा पुछड़ाइण मां कुझु कोन वरंद कुतन वेड़ाइण मां कुझु कोन वरंद कुकड़न वेड़ाइण मां कुझु कोन वरंद चोरन करण कराइण मां कुझु कोन वरंद अल्लाह वारनि जे मुखालफ़त मां कुझु कोन वरंद मुखालफ़त मां कुझु कोन वरंद क़ुरान जे मुखालिफ़ थींदे कुझु कोन वरंद अॼु बि हली आ मोहम्मद जे दमन में हथ विझ त बेड़ो पार थी वञई ख़ुदा ईअं न मिलंदो ख़ुदा मोहम्मद जे वसीले सां मिलंदो आओ सही ॻाल्हि आहे तॾहिं हिकिड़े साईं फरमायो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पके वीर अहमद नाम पके वीर जेकर चाही अहद को मिलना जिथा जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते ले वीर
जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पके दीर अहमद नाम पके दीर अहमद नाम पके दीर जिथा जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते ले दीर जेकर चाही अहद को मिलना सला सबूरी पड़दा सैयदना नबीना व मौलाना मुहम्मद वाली व सहाबी व अहले बैती व बारिक व सल्लम अलैहि तस्लीमा। कुरान पढ़ंदे मुझे मिठो मुस्तफा तो फरमाए त जेको कुरान पढ़े थो जॾहिं कब्र में हलंदो जह सूरत के पढ़ंदो मलाइक सवालन जवाबन वारा ईंदा जह पासे ईंदा वा सूरत अॻियां आओ न कब्र में हलंदे न या न कोन मरंदे समझो ईअं त शायदि हमेशह हिते ईअं न फरमाए हाय हाय हारियास हाय हाय हारी हुयास मुझो कलर में बिज वयो मैं वर्ब वयम विसरी खरजी खारियास जमी कान मुयास से कांधी के चिन्हलिया भर पंजू नहीं करियूं कंदे गालड़ियूं यानी मानी मोटिया वर वनी देई त्या को कलन पेई तदा जुद नमस करो आओ न दास एदाई भी तोखे अगवा सोच इन जे लाइ कुछ ठाए वक्त सही मस्जिदूं आबाद कर कुरान जूं डोलियूं